जी हाँ, जेका इंडिया जी असां खां जी फूलन देवी जेका दाड़ियल हुई उनजो वाक़ियो तव्हां ॿुधो, पर असां वटि हिन वक़्तु देवी जा वण रोडनि जे ॿिन्ही पासनि ते जेका आहिनि से थी आया आहिनि। देवी जे वण थियण जे करे हितां जे माण्हू जेका आहिनि उन्हनि खे केतिरी मुश्किलात ऐं केतिरी तकलीफ़ थिए थी ड्राइविंग में। असां हिकिड़ो मुसाफ़िर आहे, असां हुन खां पुछंदासीं त तव्हांखे हिन रोड ते कीअं तव्हां महसूसु था करियो, हिन रोड ते ॿिन्ही पासनि खां झाड़ियूं आहिनि, वण बि आहिनि, देवी बि आहिनि, ऐं तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे केतिरियूं मुश्किलातूं ऐं केतिरियूं तकलीफ़ूं थियनि थियूं। जी जी इहो बिल्कुलु एतिरा हिन पासे जेके वणनि देवियुनि जा ॿिन्हिनि पासनि खां हिननि में असांखे इलाही तकलीफ़ थिए थी, ख़ासि करके राति जे टाइम ते असांखे को बि अंदाज़ो नथो पिए त साम्हूं वारी गाॾी कहिड़ी अचे थी या असांखे केतिरो बैलेंस रखणु खपे। इन वजह सां हिते इलाही केतिरा हादसा थी चुका आहिनि, पर इंतिज़ाम में अञा ताईं को बि हिननि जो अपाउ कोन वरितो आहे। असांजी इहा अपील आहे त हिननि वणनि खे ख़तमु करे ऐं रोड खुलासो करे त जीअं असांखे अचण वञण में मुश्किलात पेश न अचनि। जी हाँ, असां तव्हांखे ॾेखारियो जेको सुजावल खां कराची जो रोड जेको आहे उनजे ॿिन्ही पासनि खां देवियुनि जा वण एतिरा थी आया आहिनि जो राति जो ड्राइविंग करण में काफ़ी माण्हुनि खे तकलीफ़ अचे थी। हिन रोड ते काफ़ी हादसा थी चुका आहिनि ऐं काफ़ी जानियूं जेके ज़ाया थी चुकियूं आहिनि। आला अख़्तियारियुनि खां गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन वणनि खे जेको आहे जल्द खां जल्द कटायो वञे। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, इबरत न्यूज़, सुजावल।